नालो अली शौकत अली आहे, बेरूटे जो रहियासी आहे ऐं मीर खान जे ॻोठ में वेठो आहियां। छा मसलो आहे तुंहिंजो? मां गोॾी तो वापसि आयुमि पे त टे माण्हू बीठा हुआ, माना कासमानी खान आहे, वरी उन्हनि खां पुछूं ख़ैरु आहे, मशीन सां बीठा नाला छा हुनजा? हिकिड़े जो नालो आहे शहीद अली ऐं ॿियो तनवीर ऐं ॿियो अफ़ज़ल। उन्हनि जेको पुछियो मां त ख़ैरु आहे दादी हिते बीठा हो, हथियार झलियूं, असां ग़रीब माण्हुनि जे घर में बीठा हो। जे तूं थींदो केरु आहे असां पुछण वारो? जे थींदो केरु आहे? मां त मां घाबराणी आहियां। गार ॾिनई मूंखे, गार ॾिनई, उन ते लथो भॻो आयो, अची पियासीं हथे पहुची वियासीं। मूंखे कुंदाक बि बंदूक जा हणी वियो मशीन जा। वरी पोइ 10-15 मिंटनि में माण्हू वंगारे 20-25 ॼणा अची मुंहिंजे घर में फायरिंग बि कई अथनि, मौत मार धमकियूं ॾींदो आहे। पियो तनवीर चवंदो आहे तूं आहीं कहिड़े बाग़ जी मूरी, तोखे मां मारींदुमि। हाणे फ़ोन ते ॻाल्हायो। वारसने खान जो पुटु आहे, हाथन जो भाउ आहे। पहिलो नंबर आहे तनवीर, तनवीर खां पोइ अफ़ज़ल कासमानी आहे उहे बि, ऐं ॿियो शहीद आहे। इहे माण्हू मुंहिंजा सुञातल आहिनि। ॿिया जेको आहे उन्हनि जा माइट आहे उहे पोयां बीठा रहिया। इहे टे माण्हू मुंहिंजे घर में घिरिया आहिनि, चयो फायरिंग सिधी कई अथनि। मां कपिड़नि में बि गोलियूं लॻियूं आहिनि। इहे हाथनि जा ख़ासि माण्हू आहिनि, असां शाहयार जा माण्हू। इन्हनि जेको आहे त वोट न ॾिनोसीं, उन ते मुंहुं मारी कयूं ई जान असां सां हर टाइम। चवंदा आहिनि जां वायूं बंदि कंदासीं जां मारींदासीं। हाणे पुलिस ॾे वियो आहियां, कल्ह 10 बजे ताणी राति जो वेठो रहियां। पुलिस काई बूंदी में जेका मदद न, रेती थाणो। हाणे घोटकी ऑफिस खां मुतालबो कंदा आहियूं जो असां सां ताउन थियो वञे। ग़रीब ऐं असां मज़ूर माण्हू, महिनत मज़ूरी करे खाईंदा आहियूं। असांखे जेको आहे त मौत मार धमकियूं ॾींदा पिया। तनवीर जेको आहे वारसने खान जो पुटु, हाथन जो भाउ आहे।